एक बार हिकिड़ो सेठ संतन वटि वियो, सेवा कंदो हुते। ॾाढो वॾो धनी मानी सेठ, खूब उन वटि सुख हुया, खूब संसारी पदार्थ हुया, खूब धन हुयो। सेवा कंदो संतन वटि वञी। त हिकिड़ी संत सत्संग पिया कनि, उनमें सुखमनी साहब जा उन्हनि वचन ॿुधाया। उन्हनि चयो कि साध की महिमा वेद न जाने, जेता सुने तेता बख्याने। उन्हनि चयो कि भाई संतन जी भक्तन जी एडी महिमा आहे कि वेद शास्त्र भी उनजो बखान नथा करे सघनि, एडी महिमा आहे। ये ॻाल्हि उन सेठ भी ॿुधी। कई ॼणा ईअं भी हूंदा आहिनि सत्संग में कि जेके न कुछ ॻाल्हियूं पकड़े वठंदा आहिनि, पोइ पंहिंजा ई अर्थ कढंदा आहिनि। चओ हरे राम। कि ॾाढो सुंदर चयो आहे कि भाई सभिनि खे सत्संग ॿुधण भी न ईंदो आहे। चओ हरे राम। इन वचननि ते थोड़ो ध्यान ॾिजो भाई, है न, साथ संगत जी। चवनि था भाई सभिनि खे सत्संग ॿुधण भी न ईंदो। हाणे तव्हां ॿुधायो ॿुधण केॾो सरल आहे कि न? हीअं या हीअं कुछ त कयो भाई। हाँ, सभिनि खे थधि लगी वई आहे छा? सत्संग ॿुधण सरल आहे कि न आहे भाई? ॿुधण सरल आहे कि न? श्रवण करण सरल आहे कि न आहे? कान्हे। तव्हां हा था चओ। कोई तव्हांखे अधु कलाक ॿुधाए न त उनखे तव्हां मुनो कलाक ॿुधाईंदो। वॾो आयो आहे मूंखे सलाह ॾियण वारो, मूंखे ॿुधाइण वारो। श्रवण ॾाढो कठिन आहे। असां ॿुधाइण ॼाणूं, ॿुधण न ॼाणूं भाई। चओ हरे राम। कोई असां को सलाह वठे त एडी जबरदस्त असां सब सलाह ॾींदा आहियूं, पर उहो अगर असां खे मिले सलाह त न ॿुधी न सघंदा आहियूं। चओ हरे राम। के चवण ॾाढो सरल आहे कि तूं हे ग़लत कंदो आहे, ऐं उहो ई ॻाल्हि अगर कोई असां खे चए तूं हे ग़लत थो करे त इहो ॿुधण ॾाढो कठिन थी वेंदो आहे। चओ हरे राम। श्रवण सरल कान्हे में भाई, ॾाढो कठिन आहे। इन संसार में यही तो सभिनि खे समस्या लगी पई आहे। पिता चए तो पुट मुंहिंजी ॿुधे कोन थो, पुट चवंदा पिताजी मुंहिंजी ॿुधंदा कोन, है न। माता पिता चवंदा आहिनि ॿार ॿुधनि कोन था, ॿारनि खां पुछ त चवंदा आहिनि मम्मी पापा हमारी सुनते नहीं। चओ हरे राम। पति खे चओ त पति चवंदा घरवारी एड़ी मिली आहे ॿुधंदी कोन्हे, केवल ॿुधाईंदी आहे। हिननि खां पुछो ते चवंदा आहिनि हे त मुंहिंजी कुछ ॿुधनि ई कोन था। यही तो समस्या है कि ॿुधूं ई कोन था असां श्रवण। चओ हरे राम। या कोई ॿुधी भी वठंदा आहिनि त पोइ पंहिंजे हिसाब सां ई उहो अर्थ कढंदा आहिनि, अर्थनि जो अनर्थ करे छॾींदा आहिनि भाई। चओ जय श्री कृष्ण। साधकनि खे भक्तनि खे भी यही चिंता है न, सतगुरु ॿुधनि कोन था, भगवान ॿुधे कोन थो। अरे एतिरो तक संतन चयो आहे, भगवान भी यही चवंदा आहिनि, भगवान भी चवनि था कि भक्त मुंहिंजी ॿुधनि कोन था। मां एॾो गीता में ज्ञान ॾेई वियो आहियां, कोई ॿुधे कोन थो, कोई सम्झे कोन थो। ये तकलीफ़ सभिनि खे लॻल आहे भाई, कोई ॿुधे कोन थो, श्रवण नथो करे। त ॿुधण ॾाढो कठिन अथव। मतां वरी कंहिं सत्संग में कोई संत महात्मा भक्त पुछियो भाई ॿुधण सरल आहे, वरी हीअं न करे अचिजो। चओ हरे राम। ॿुधण ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। हे त तव्हांखे शाबस आहे जो तव्हां कलाक ॿ समय कढी करे सत्संग कीर्तन ॿुधो था। चओ हरे राम। कंहिं पुछियो भाई सभिनीनि खां वधीक शइ ॾियण वारी कहिड़ी आहे? माण्हू सभिनीनि खां वधीक छा ॾींदो आहे? तॾहिं कंहिं जवाब ॾिनो साईं सलाह, सलाह ॾींदो आहे सभिनीनि खां वधीक। वरी कंहिं पुछियो अच्छा सभिनीनि खां घटि छा वठंदो आहे? वरी माण्हू चयो सलाह। ॾींदा सभिनीनि खां वधीक आहियूं, वठंदा सभिनीनि खां घटि आहियूं, मञींदा ॾाढो घटि आहियूं। संतनि खां पुछंदा असां सभु कुझु आहियूं, पर संतनि जी मञींदा ॾाढो घटि आहियूं। चओ हरे राम। अरे तो भाई पुछो ही छो था पोइ, तंहिंखां त न पुछो वधीक सही आहे। चओ हरे राम। ओ सेठ पहुतो उन सत्संग में ॿुधियो भाई साध की महिमा वेद न जाने, जेता सुने तेता बख्याने। तो वो तर्क वितर्क करण लॻो, संतन वटि वियो, चई साईं तव्हांजो सत्संग असां ॿुधंदा आहियूं, ॾाढो बढ़िया लॻंदो आहे, सभु सुठो आहे, पर अॼु तव्हां जेकी हिकिड़ी ॻाल्हि चई असांखे सुठी न लॻी। ठीक है, मैं मना तो संतन की ॾाढी महिमा हूंदी, पर छा एडी महिमा है कि वो वेद शास्त्र भी उनजो बखान नथा करे सघन। मां नथो मञा। छा भगवान खां भी वॾी महिमा संतन जी थी वई? चओ हरे राम। भैया गूंज रहा है आवाज बहुत, थोड़ा कम कर दीजिए।
श्री कृष्ण गोविंद। छा भगवान को भी वधिक संतन जी महिमा है? तो संतन चयो हा भाई, ये तो वेदन शास्त्रन जा पुराणन जा ग्रंथन जा वचन आहिनि कि संतन जी महिमा तो भगवान को भी वधिक है। और भगवान खुद पाण चयो मोते अधिक संत कर लेखा, कि मुखों भी वधिक संतन जी महिमा है, भक्तन जी महिमा है। सेठ की गाल समझ में ना आई, तॾहिं संतन मुस्कुराए करे चयो ठीक है भाई, इहो जवाब तोखे तुंहिंजो पुटु ॾींदो। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो न भाई, संतन जा जवाब केॾी महिल अटपटा हूंदा आहिनि, उहो असां सम्झी न सघंदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण। थोड़ा अटपटा थी वेंदा आहिनि केॾी केॾी महिल जवाब। हिकु बार हिकिड़ो दोस्त पंहिंजे दोस्त खे, ॿ दोस्त पाण में विया संतन वटि मुलाक़ात करण, संतन आशीर्वाद ॾिनो। इहो स्वामी शांति प्रकाश महाराज जन जी किताब में लिखियल अथव। उन्हनि ॿुधायो आहे इहो प्रसंग कि ॿ दोस्त विया संतन वटि आशीर्वाद वठण। महिमान कोई आयो उन्हनि वटि, जीअं संतन मथे ते हथ रखियो त हिक खे चयूं भाई तुंहिंजा सभु मरी वञनि। चओ हरे राम। हाणे तव्हां सोचो, तव्हां कॾहिं कंहिं संत जो पहिरियों बार दर्शन करण वञो, संत मथे ते हथ रखियो ऐं चयो तुंहिंजा सभु मरी वञनि, पोइ छा कंदव भाई? चओ जय श्री कृष्ण। रायपुर वारा त FIR न कराए अचनि हुन वटि संत जे नाले सां, भाई न चयो आहे सभु मरी वञनि। अना असांजी श्रद्धा काथे आहे? वरी ॿिए खे संतन आशीर्वाद ॾिनो, साईं मां तव्हांजो दर्शन पहिरियों बार करण आयो आहियां, आशीर्वाद ॾियो। संतन मथे ते हथ रखियो। संतन चयो तूं कॾहिं वापसि न अचे भाई। साईं आशीर्वाद ॾियो, संत चवनि था तूं कॾहिं वापसि ई न अच। ॿई हैरान थी विया, वाइड़ा थी विया कि अरे संतन छा कयो भाई, ॻाल्हाईंदा वञनि पिया। त कंहिं गुरुमुख पुछियो छा थियो? कि भाई संतन ॿ आशीर्वाद ॾिना आहिनि पर ॿई अटपटा। हिकिड़े खे चयो अथऊं तुंहिंजा सभु मरी वञनि, हिकिड़े खे चवनि था तूं कॾहिं वापसि न अचिजां। ही समझ में न आयो त उहो गुरमुख हुयो। उहो चवण लॻो अरे संतन त तव्हां ॿिन्हिनि ते ॾाढी वॾी कृपा कई आहे, ॿिन्हिनि खे जबरदस्त आशीर्वाद मिलिया आहिनि। साईं सम्झासे कोन, चई उन्हनि जो चवण आहे तुंहिंजा सभु मरी वञनि, यानी तुंहिंजा सभु जेके पाप आहिनि, बुरायूं आहिनि, सभु मरी वञनि, सभु ख़तम थी वञनि। अच्छा अच्छा, हिन खे जेको आशीर्वाद ॾिनो भाई तूं कॾहिं न अचिजां वापसि, उहो छा? चई हिन ते त वॾी कृपा थी वई आहे। संत इनके चवनि था भाई नाम जप भक्ति कर, सेवा सत्संग कर, पोइ कॾहिं जन्म मरण में वापसि ई न अचिजां। पोइ ख़ुशि थिया, पोइ प्रसन्न थिया, पोइ ॻाल्हि सम्झ में आई। न त उन्हनि पंहिंजा अर्थ कढी वठा। त संतनि जी ॻाल्हि असां सम्झी वञूं, एतिरी अञा असां में सामर्थ्य न आहे, ताक़त न आहे भाई। असां जज कंदा आहियूं ॾाढो भक्तनि खे, संतनि खे, भक्ति खे बि। कुछ मिली वियो त ठीकु आहे, न मिलियो त छॾिस भक्ति खे भाई, छॾिस नाम प्रभु जो, सेवा छॾे छॾ। मिलियो काथे आहे? कुछ न मिलियो आहे। अरे असांखे सेवा मिली वई, इन खां वॾी कोई ॻाल्हि थी सघंदी? असांखे सत्संग मिली वियो, संत सतगुरु मिली विया, इन खां कोई वॾी ॻाल्हि थी सघंदी आहे? चओ हरे राम। कहिड़ी कथा पियो ॿुधायां मां तव्हांखे? ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। हाँ सही था ॿुधायो, कोई ग़लति नथा ॿुधायो भाई। 7 करोड़ जो भी सवाल कोने वही। ॿुधायो ॿुधायो। साध की महिमा वेद न जाने, जेता सुने तेता बख्याने। हाणे उनखे थोड़ो अटपटी लगी ॻाल्हि। संतन चयो तू चिंता न कर भाई, तोखे तुंहिंजो पुटु इन ॻाल्हि जो प्रमाण ॾींदो, प्रूफ ॾींदो ऐं जवाब ॾींदो। हुनखे हाणे अञा गुस्सो आयो। चई भाई क्रोध छो थो करे, छा थी वियो? चवण लॻो साईं तव्हां त मुंहिंजो अपमान था कयो, तव्हां खां पुछियो त तव्हां जवाब ॾियो न। भाई चवे तो न तुंहिंजो पुटु जवाब ॾींदो, मुंहिंजो पुटु काथों जवाब ॾींदो, मूंखे कोई संतान ई कोन्हे। चओ हरे राम। त संत मुस्कुराइण लॻा, उनखे बि गुस्सो आयो, सेवा छॾे हली वियो। आयो ई न पोइ कॾहिं सेवा में, सेवा जो त्याग करे छॾियो न, कॾहिं न आयो। पोइ वरी सालनि जा साल गुज़री विया ऐं वाकई उनखे कोई संतान न हुई, पर संतनि जा वचन हुया त कुझु साल गुज़रिया, उनखे हिकिड़ो पुटु ॼायो। चओ हरे राम। सालनि खां पोइ पुटु आयो, संतान। त एॾो गदगद थियो, ख़ुशियुनि सां सभु झूमनि नचनि ॻाइनि, मिठाइयूं बाटियूं, खूब भाई बैंड बाजा हे हो दुकड़ सभु खूब मौज कई। भाई पुटु आयो आहे एॾनि सालनि खां पोइ, जनम थियो आहे बालक जो। हो जेको सेठ हुयो खूब ख़ुशियूं मनाए, सभिनीनि खे मिठाइयूं बाटे भाई। चओ हरे राम। त जॾहिं नामकरण थियणो, छठी हुई,
पंडित वॾा वॾा आया, उन्हनि छठी ॾिठी, उन्हनि सभु राशियूं मिलायूं, ॾिठऊं त उन्हनि चयो भाई बालक त तोखे भगवान जी कृपा सां थियो आहे, ॾाढी कृपा आहे तो ते, एॾनि सालनि खां पोइ बालक थियो आहे, ख़ुशियुनि जो समय आहे, पर हिकिड़ी दुखद ॻाल्हि बि अथई। ज्योतिषनि ॿुधायो, छा थियो साईं? चई बालक त आयो अथई, पर 11 साल उमिरि अथई, केवल 11 साल हिन जी उमिरि लिखियल आहे, उन खां पोइ न भाई। चओ हरे राम। हाणे एॾी जेकी ख़ुशियूं सुख हुया कंहिंमें बदिलजी विया? दुख में। हाणे त रोअण लॻो, केवल 11 साल। धीरे धीरे बालक वॾो थियो त हुनखे हर शइ जी छूट ॾींदो, हर शइ हुनजी मञींदो, हर ॻाल्हि मञींदो। भाई तोखे हे खपे हो बि वठ, हे बि वठ, हो बि कर, हेॾे वञ होॾे वञ, काॾे बि मना न कंदो। छो? छो जो ज्योतिष चयो आहे घणा साल उमिरि आहे? 11 साल। समय गुजरंदो वियो, गुजरंदो वियो, कुछ साल गुजरिया, 5-6 साल जो थियो, 7 साल जो, त बालक चयो मां संतन जे दर ते आश्रम में वञी करे कुछ सिखण तो चाहियां ऐं उन्हनि वटि वञी करे सेवा तो करण चाहियां। पिता चयो ठीक आहे पुट, वन भाई, सेवा कर, भक्ति कर। हाणे वो 5-6 साल जो बालक थी करे सेवा करण वेंदो, रोज सेवा करे संतन जे दर ते। केड़ा संत? उहे जिन वचन चयो भाई साध की महिमा भेद न जाने, उहे संत। उन्हनि वटि वठी करे ऐं ढोलक बि सिखे, केॾी महिल झांझ सिखे, केॾी महिल हारमोनियम सिखे, ॻाइण सिखे ऐं सेवा बि करे। रोज ईंदो त संतन जी नज़र रोज पवंदी। 11 साल पूरा थिया, जन्म ॾींहुं आयो। चओ हरे राम। ॾाढो ख़ुशि पाण, पर परिवार दुखी। संतन वटि वियो, आशीर्वाद वरितो। संतन पुछियो भाई कुछ विशेष आहे? चई साईं अॼु मुंहिंजो जन्मदिन आहे। संतन मथे ते हथ रखियो, चयूं प्यारा तू रोज ईंदो आहे हिते सेवा करण जे लाइ, तुंहिंजो पिता बि ईंदो हुयो पहिरियों सेवा करण, हाणे त नथो अचे, पर तू हुनजे बदिलां अचे तो, असांखे ॾाढी ख़ुशी आहे, ॾाढी ख़ुशी आहे। प्रभु कृपा कनि तो ते, तुंहिंजी आयु ॾाढी लंबी थिए। संतन चयो, मथे ते हथ रखी। वो बालक हथ जोड़े बीठो, चई बाबा संतन जा आशीर्वाद सदाई पूरा थींदा आहिनि, पर तव्हांजो इहो आशीर्वाद पूरो न थींदो। छो भाई ईअं छो थो चए? ज्योतिषनि मुंहिंजी उमिरि घणी ॿुधाई आहे? 11 साल। ऐं अॼु घणा थिया आहिनि? 11 साल पूरा थिया आहिनि। अॼु मुंहिंजो जन्मदिन आहे ऐं तव्हां चओ था कि तुंहिंजी लंबी आयु थिए, त हे त तव्हांजो आशीर्वाद पूरो न थींदो। बालक चयो। संत मुस्कुराइण लॻा, चयो अच्छा तुंहिंजी उमिरि 11 साल लिखियल आहे भाई? हा साईं 11 साल लिखियल आहे। त संतन चयो भाई मिटाए त नथा सघूं? परमात्मा लिखियो आहे, ठीकु आहे, परमात्मा जी रजा में राजी रहणो आहे। 11 साल लिखियो आहे न, कोई ॻाल्हि न आहे, असां हिकु अञा वधाए था वठूं। चओ हरे राम। साईं मां सम्झुमि न, कि तुंहिंजी 11 लिखियल आहे न भाई। संतन दया कई, मथे ते हथ रखियो, चयूं हाणे हिकु अञा जोड़, हिकु अञा जोड़, यानी 12 न सम्झजो। संतन चयो भाई 11 हिकु 111 साल तुंहिंजी उमिरि थींदी। चओ हरे राम। 111 साल। साईं परमात्मा अगर उमिरि लिखी आहे तॾहिं संतन ॾाढो सुंदर सम्झायो आहे कि जीअं स्कूल वेंदा हुआसीं, पाठशाला, त उते ब्लैक बोर्ड हूंदो आहे, है न? उन्हनि में 2 शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे, हिकिड़ो त कलम चौक जंहिंसां लिखंदा आहिनि, है न? ॿियो हुनखे मिटाइण जे लाइ डस्टर। कुझु भाई ग़लति लिखजी वियो, मिटाए वरी लिखी छॾ, ईअं थींदो आहे न। तॾहिं संत सम्झाइनि था कि भगवान वटि केवल वो चौक आहे। भगवान लिखण ॼाणनि, असांजे कर्मनि जे हिसाब सां भगवान सभु लिखी छॾियो आहे। भगवान चवनि था मूं वटि डस्टर बि कोन्हे भाई, मां डस्टर न रखंदो आहियां, हिकु बार जेको लिखियो सो थी वियो। वो संतन जा वचन आहिनि न, रती घटे न तिल बढ़े, है न? जेको परमात्मा लिखियो उनखां ना कुछ घटि थी सघंदो ना वधी सघंदो। भगवान चवनि था मुंहिंजे हथ में हाणे कुछ कोन्हे, पर भगवान ही चवनि था उहो डस्टर ऐं चौक मां पंहिंजे संतन खे बि ॾिनो आहे कि जेको वणे मिटाए छॾ वरी लिखी छॾ भाई। चओ हरे राम। उहो संतन खे भगवान ॾिनो आहे। हाणे त बालक ख़ुशि थी करे आयो, गदगद थी वियो। पिता पुछे तो भाई ख़ुशीअ जो कारण छा, एॾो गदगद कीअं? चई साईं पिताजी तव्हांखे छा ॿुधायां, जेके संत महात्मा जंहिं वटि वञी मां सेवा कंदो आहियां न, उन्हनि मूं ते ॾाढी वॾी कृपा कई आहे। छा कयो आहे? चई मुंहिंजी उमिरि घणी ॿुधाई? चई 11 साल। चई हाणे उन्हनि कृपा कई आहे ऐं हाणे उन्हनि चयो आहे तुंहिंजी उमिरि 111 साल थींदी। तॾहिं उहो सेठ वॾो रोअण लॻो, जार जार रोअण लॻो। बाबा छा थियो, छा थियो? चई पुट कुछ साल पहिरियों मूंखे संतन चयो हुयो कि तोखे संतन जी महिमा तुंहिंजो पुट अची ॿुधाईंदो। चओ हरे राम।
वाकई अॼु संतन जी महिमा ॾिठी। ईअं ई थियो भाई, हुनजी उमिरि 111 साल थी। चओ जय श्री कृष्ण। एॾी कृपा आहे, एॾी कृपा आहे। कोई अगर सेवा करे, भक्ति करे, संतन जो संग करे, तो जेको भाग्य में न भी लिखियल हूंदो आहे मालिक उहो भी ॾींदा आहिनि, उहो भी लिखी छॾींदा आहिनि भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।